असां केतिराई भेरा ॿुधाए चुका आहियूं त कुदरत तक़रीबन हर शइ में इंसान लाइ फ़ाइदा रखिया आहिनि जंहिंजी हर कंहिंखे ख़बर नाहे हूंदी। अहिड़ी रीति हुर्बे जे ॿिज जी ॾखिण एशियाई मुल्कनि ऐं बहिरा रूम जे खाधनि ऐं दवाउनि में इस्तेमाल जी वॾी तारीख़ आहे। इन ॿिज जो अलॻि ई ज़ाइको ऐं बहितरीन ख़ुशबू आहे। हुर्बे जो ॿिज आम तौर ते ॿोड़, खटाण ऐं मानीअ समेत मुख़्तलिफ़ खाधनि में मसाले ऐं ज़ाइके वारी शइ तौरु इस्तेमाल कयो वेंदो आहे। न रुॻो एतिरो पर हुर्बे जे ॿिज जा वार छणण लाइ बि बहितरीन फ़ाइदा आहिनि ऐं उन्हनि खे सिहत जे फ़ाइदनि जो खज़ानो बि चयो वेंदो आहे। अॼु असां हुर्बे जे ॿिज जे जिन फ़ाइदनि जी ॻाल्हि कंदासीं उहे इंतिहाई अनोखा ऐं पंहिंजो मटि पाण आहिनि। हुर्बे जे ॿिज में फाइबर, प्रोटीन, आयरन, विटामिन ई ऐं सी समेत फ़ाइदेमंद मुरकिबनि जी डिघी फ़हरिस्त शामिल आहे। उहे एंटीऑक्सीडेंट सां बि भरपूर हूंदा आहिनि ऐं रवायती तौर ते हाज़मे जी बहितरी, खीर पीआरींदड़ माहिरुनि में खीर वधाइण ऐं रत में शुगर जी सतह खे बरक़रार रखण जे लाइ इस्तेमाल कया वञनि था। मुख़्तलिफ़ फ़ाइदनि समेत हुर्बे जे ॿिज में सिहत लाइ ॿिया बि केतिरा ई फ़ाइदा आहिनि जेके अॼु असां अव्हांखे ॿुधाईंदासीं। हुर्बे जे ॿिज जो इस्तेमाल थोल ख़तम कंदो आहे ऐं जिस्म जे तवाज़ुन खे बरक़रार रखण में मदद ॾींदो आहे। हुर्बे जो ॿिज जिस्म में कोलेस्ट्रोल ते ज़ाब्तो रखण जो बहितरीन ज़रियो बणिबो आहे। हुर्बे जो ॿिज शुगर जे मरीज़नि लाइ बहितरीन खुराक आहे। इहो जिस्म में इंसुलिन पैदा करे थो। बंदि रॻुनि खे खोलण ऐं दिलि जी सिहत लाइ बि हुर्बे जो ॿिज तमामु फ़ाइदेमंद आहे। हुर्बे जो ॿिज गले में ख़ारस, ज़ख़म ऐं बलगम ख़तम करे थो। हल्के फुल्के सूर मां बि जिंद छॾाईंदो आहे। इहो हाज़मे जे निज़ाम जी बहितरी ऐं बेकार मादनि खे नेकाल कंदो आहे। खटी ओघराइण ऐं बदहज़मीअ खां बि बचाईंदो आहे। हुर्बे जे ॿिज जे इस्तेमाल सां अखियुनि मां फिकाण या मेरट ख़तम करे सघिजे थी। हुर्बे जो ॿिज सुस्ती, काहली ऐं बेक़रारीअ खे ख़तम करे जिस्म में तेज़ी पैदा कंदो आहे। हुर्बे जे ॿिज जो तेल वारनि जी सिहत लाइ तमामु फ़ाइदेमंद हुजे थो।